सिंधु दरिया में पाणी वहकरण में इज़ाफ़े वारी सूरत जारी आहे। गुड्डू बैराज ऐं सखर बैराज वटि हिन वक़्तु विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे, जॾहिं त गुड्डू बैराज वटि पाणी जे वहकरण में इज़ाफ़े बैदि सत 4,67,000 क्यूसेक ताईं पहुची वई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु गुड्डू बैराज वटि मथां वहकिरो 4,67,457 क्यूसेक आहे, जॾहिं त हेठां वहकिरो जेको सखर बैराज जी तरफ़ पाणी छॾियो वियो आहे उहो 4,50,217 क्यूसेक आहे। सखर बैराज वटि बि पाणी वहकरण में इज़ाफ़ो थियो आहे ऐं सखर बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। हिन वक़्तु सखर बैराज वटि मथां वहकिरो 3,91,455 क्यूसेक आहे, जॾहिं त हेठां वहकिरो 3,60,055 क्यूसेक आहे। कोटड़ी बैराज वटि मथां वहकिरो 1,43,549 क्यूसेक्स ऐं हेठां वहकिरो 1,08,984 क्यूसेक्स रिकॉर्ड कयो वियो आहे। त गुड्डू, सखर ऐं कोटड़ी बैराजनि वटि पाणी वहकरण में इज़ाफ़े जी सूरत जारी आहे। हिन वक़्तु गुड्डू बैराज ऐं सखर बैराज ॿिन्ही वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे। PDMA ऐं NDMA जे तरफ़ां 2 ॾींहं अॻु अलर्ट जारी कयो वियो हो त 30 ऐं 31 जुलाई ते गुड्डूअ वटि वॾे दर्जे जी ॿोॾि जो इम्कान आहे, पर हिन वक़्तु अॼु जी तारीख़ में गुड्डू ऐं सखर बैराज वटि विचोले दर्जे जी ॿोॾि बरक़रार आहे।